सेवण मां वाके ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में हिन भलारे महीने में भी सुई गैस जी लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो। सेवण शहर जा रहवासी सख़्त परेशान। सेवण शहर में सुई गैस इंतजामिया तरफां जेका लोड शेडिंग जो शेड्यूल ॾिनो आहे उन ॾिनल शेड्यूल ते गैस इंतजामिया सेवण अमल करण में नाकाम थी वई आहे। जॾहिं त सुई गैस इंतजामिया मंझंदि जो 3 बजे खां राति जो 9 बजे ताईं सुई गैस शहरनि खे ॾेई रही आहे ऐं वरी राति जो 3 बजे खां सुबुह जो 9 बजे ताईं सुई गैस शहरनि खे मिलंदी। जॾहिं त सहरीअ जे टाइम ते जेका सुई गैस 3 बजे अचणी आहे उहा हाणे 4:45 बजे गैस अचे थी। जंहिं गैस में प्रेशर घटि हुअण करे सेवण शहर जे शहरनि खे सहरीअ लाइ तमामु घणी तकलीफ़ पेश अची रही आहे। जॾहिं त सेवण जे रहवासियुनि SDO सुई गैस सेवण खां मुतालबो कयो त खुदारा कुझु सेवण शहर जे रहवासियुनि ते रहम करियो, हिन भलारे रमज़ान जे महीने में सुई गैस जी लोड शेडिंग जे टाइम में घटाई कयो। जॾहिं त सुई गैस जेका शहरनि खे सप्लाई कयो था उन सुई गैस जी सप्लाई जे प्रेशर में वाधारो आंदो वञे ऐं शहरनि जी परेशानी ख़त्म कई वञे।